तानिया में अहिड़ी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जंहिंजे करे तानिया खान जा माण्हू मदा आहिनि? तानिया खान एक्ट्रेस इलाही सुठी आहे। एक्ट्रेस इलाही सुठी आहे, इन जे करे तानिया खान जा माण्हू मदा आहिनि। तानिया खान सादी छोकिरी आहे या मॉडर्न आहे? तानिया खान सफ़ा सादी छोकिरी आहे। सादी छोकिरी आहे। मां कॾहिं कॾहिं सोचंदी आहियां हैदर त मां मीडिया में छो आहियां, मां त हिते फिट ई नथी थियां। पर मूंखे हिकु शइ ते आहे त मूं वटि हिकु एक्टिंग आहे, ही गट्स आहे मूं वटि सुठो। बाक़ी अदरवाइज़ मां सोचंदी आहियां त शायदि हिन रंगनि में मां रचा मचा नथी। अच्छा, हिकु तरफ़ तानिया खान जो हस्बैंड हुजे, हिकिड़ो सुवालु आहे पर्सनली तव्हां खां पुछणु थो चाहियां, तव्हांजी ख़बर मतिलबु असांखे पवणु घुरिजे त तानिया खान जो अंदरूनी मिज़ाज कहिड़ो आहे। हिकु तरफ़ तव्हांजो हस्बैंड हुजे ऐं ॿिए तरफ़ तव्हांजी औलाद रखिजे, त तानिया खान उन्हनि ॿिन्हिनि मां फ़ैसिलो कंहिंखे चूज़ कंदी त मूंखे हीअ खपे? औलाद खे मुड़ुसु मिली वेंदो। औलाद बि मिली वेंदी? न औलाद जेकी उहो हुई उहा न मिलंदी। उहा जेका हुई उहा न मिलंदी, माना पहिरियों ॿार, पहिरियों हर शइ बर्दाश्त, पहिरियों प्यार थींदो आहे, ईअं पहिरियों ॿार पहला पहला प्यार है, त हिते ईअं चइबो पहला पहला बार है, पहले पहले बार है। मां हुजां त पंहिंजे ॿारनि खे चूज़ कयां। टे फनकार आहिनि तव्हांजे साम्हूं ऐं सफ़र करिणो आहे उन्हनि सां, त तानिया खान कंहिंसां गॾु सफ़र करणु पसंदि कंदी? शमन अली मीर अली सां सफ़र करणु पसंदि कंदी, अहमद मुग़ल सां सफ़र करणु पसंदि कंदी, या मुमताज़ मौलाई सां? शमन सां सही आहे। शमन सां सही आहे। हा, शमन सां। टे कॉमेडियन आहिनि जिन सां मौक़ो थो मिले तानिया खान खे सफ़र करण जो, त कंहिंसां सफ़र करणु पसंदि कंदी? अलीगुल मलाह, सोहराब सूमरो, असगर खोसो? अलीगुल मलाह। 5000 रुपए जो नोट आहे तानिया खान जे हथ में। दियो 5000 रुपए जो नोट। हे सॼो ख़्याली प्रोग्राम आहे। तव्हां वज़ीर आज़म जी कुर्सी ते ख़्याली वेठो, मर्द जी कुर्सी ते ख़्याली वेठो, 5000 तव्हां चओ त ॾियो। हे ख़्याली प्रोग्राम आहे, इन जे करे 5000 रुपए जो नोट आहे तानिया खान जे हथ में। घोरणो आहे, टे फनकाराऊं आहिनि, उन टिनि मां कंहिं हिकिड़ी ते घोरणो आहे, त कंहिं ते घोरींदी? निगत नाज़ जे गाने ते घोरींदी वञी उथी, या फ़ाइज़ा अली जे गाने ते घोरींदी उथी, या सनम मारवी जे गाने ते वञी उथी घोरींदी? पहिरां ही 5000 ॾियो, मां पंहिंजे खीसे में रखां। अच्छा जी, मां सवालनि में खीसो आहे न पर्स में? अच्छा जी, मां फ़ाइज़ा छो त असांजी हिकु न्यू सिंगर आहे न, नई सिंगर आहे, त मां हुन ते अञा 5000 पंहिंजे खीसे में बि हुन ते घोरी। मतलब 10000 रुपया घोरियो फ़ाइज़ा अली ते? फ़ाइज़ा अली ते, छो त असां सनम मारवी ते बि न घोरियो आहे ऐं तव्हां निगत ते बि न घोरियो आहे, फ़ाइज़ा अली ते घोरियो आहे। छो त हाणे मतलब तव्हां हुनखे न्यू कमर आहे त इन करे तव्हां हुनखे बिल्कुलु मां इलाही प्यार ॾियां ऐं इलाही इज़त ॾियां। तानिया खान पंहिंजी पर्सनल लाइफ में कुकिंग कंदी आहे? कुकिंग बि कंदी आहे, डिज़ाइनर बि आहे, कपिड़ा बि सिलाई सुठा करे सघंदी आहे, ऑयल पेंटिंग बि कंदी आहे, इलाही कुझु कंदी आहे। पसंदीदा कलर छा आहे तानिया खान जो? येलो। तानिया खान में जेको खान आहे उहो केरु आहे? उहो खान कुझु बि न आहे, उहो तानिया खान पाण हयो आहे। माना असली नालो जेको आहे न मुंहिंजो आमना मोहम्मद यूसुफ आहे। आमना मोहम्मद यूसुफ आहे। अच्छा, मतलब तानिया खान अञा तानिया खान आहे, पर खान पान तव्हां लॻायो आहे। तमामु ज़बरदस्त। तानिया खान खे ॻाइण जो बि शौक़ु आहे? सही ॿुधायां न आहे, बिल्कुलु बि न आहे। दुनिया में का अहिड़ी ख़्वाहिश जेका अञा ताईं पूरी नथी हुजे? मां पंहिंजे पैसनि ते पंहिंजी अम्मी ऐं अबू खे हज ते वठी वेंदसि। पंहिंजनि पैसनि ते अम्मी अबू खे वठी वञां। ज़िंदगी में केतिरियूं ख़्वाहिशूं जेके तव्हांजूं पूरियूं थियूं आहिनि? ऑलमोस्ट सभी थियूं आहिनि, पर ही जेकी आहे ही कोरोना जे करे थोरी पेंडिंग में आहे। फील्ड में अचणु तव्हांजो पंहिंजो शौक़ु हुयो या कंहिंजे फोर्स ते? मतलब स्टोरी आहे, पर हिते टाइम न आहे स्टोरी ॿुधाइण।
मतलब आम सादन लफ़्ज़नि में मतलब पंहिंजी सिस्टर जी जॻह ते आई आहियां। पंहिंजी सिस्टर जी जॻह ते आया आहियो, मजबूरी में आया आहियो। हाँ शायदि मजबूरी बि चई सघूं पिया। हाणे उहो शौक़ु आहे या मजबूरी अञा हले थी? हाणे कमु जॉब थी कयां, जीअं कमु कबो आहे, जीअं कमु कबो नॉर्मली। हाँ